गुज़िरियल ॾींहुं असां ख़बर ॾिनी हुई त दुनिया जी अध आबादी वात जी बीमारियुनि में मुब्तला आहे। सिहत जे आलमी इदारे मूजिबि हर साल 3,08,000 माण्हू वात जे कैंसर जो शिकार थी वञनि था। सिहत जे इदारे जी सलाह हुई त वात जी बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ चकास दवाउनि ॾंदनि वारी पेस्ट जे सस्ते अघ ते दस्तयाबी यकीनी बनाइण ज़रूरी आहे। ॿिए पासे जेकॾहिं ॾंदनि जी सफ़ाई ऐं वात जो ख़्यालु रखण जी ॻाल्हि कजे त तिबी माहिर मिसवाक खे पहिरियों नंबर करार ॾियनि था। मिसवाक हूअं त ॾंदनि वारी पेस्ट में बि इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर मिसवाक सां सिधे ॾंदण करण सां अव्हां खे केतिरनि ई मसइलनि मां छुटकारो मिली सघे थो। माहिरनि जो चवणु आहे त मिसवाक अव्हां जी याददाश्त तेज़ करे थो ऐं राति जो निंड करण बाद सुबुह जो उथण सां वात में का बूइ नाहे रहंदी। मिसवाक ॾंदनि जी फिकाण खे ख़तम करे थो, जॾहिं त मादे जी तेज़ाबियत ऐं वात जे छालनि जो इलाज बि मिसवाक में मौजूदु आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां हटी करे मिसवाक करणु सुनत बि आहे। हाणे मिसवाक बाबति साइंसी राय ॼाणियूं था त मिसवाक में अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि। माहिर ॿुधाइनि था त मिसवाक में फ्लोरीन, सिलिका ऐं एंटीबायोटिक मुरकब हूंदा आहिनि। अव्हां खे इहो बि ॿुधायूं त मिसवाक अर्क जे वण जी टारियुनि मां हासिल कयो वेंदो आहे, जॾहिं त इहो अखरोट ऐं ज़ैतून जे वणनि मां बि मिली सघे थो।